बिरशाह हाला में मरकज़ी विलायत अली अलैहिस्सलाम पाकिस्तान जी तरफ़ां आले रसूल जे मुक़द्दस ज़ियारतुनि जी बेहरुमती करण जे ख़िलाफ़ दरख़्वास्त वारी नुंह खां प्रेस क्लब हाल ताईं एहतिजाज जी रैली कढी वई। सैयद ज़मा शाह रैली काज़ी मसरूर ज़ुल्फ़िकार जुनेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जेका दरख़्वास्त वारी नुंह खां थींदी प्रेस क्लब ते पहुती, जिते अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त जन्नतुल बक़ी ऐं जन्नतुल मौला में आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुक़द्दस ज़ियारतुनि आख़िरी आरामगाहुनि खे मिसमार करणु करोड़े मुसलमाननि जी दिलि आज़ारी कई वई आहे। हुन चयो त 101 सालनि खां जन्नतुल बक़ी में जन्नतुल मौला ॾुख ऐं ग़म जो ॾेख ॾेई रही आहे, जंहिं सबबि तमामु मुहबाने अहले बैत अलैहिस्सलाम जे मोमिननि ऐं ग़म में ॾुख जी लहर छायल आहे। हुन वधीक चयो त असांजो एहतिजाज हर साल फ़क़ति साइण बीबी फ़ातिमा ज़हरा अलैहिस्सलाम अल्लाह जी आख़िरी आरामगाह जी नई सेर तामीर न थियण जे करे थींदो आहे, जेका आख़िरी वक़्त ताईं जारी रहंदो। हुननि सऊदी हुकूमत ओड़े मुल्क जे आला इदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त जन्नतुल बक़ी में जन्नतुल मौला में पैगम्बर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अहले बैत ऐं ॿियनि अज़ीम हस्तियुनि जी मज़ारुनि ऐं क़बरुनि खे शाह या निशान नए सिर तामीर कराए वञे त जीअं उम्मत मुस्लिमा में पखिड़ियल बेचैनी ख़त्म थी सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।